सबका पहिरियां निहायती शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम माशूक चांडे साहब जा जंहिं ही बेहतरीन प्रोग्राम अरेंज कयो ऐं हिते ॻाल्हाइण जो सभिनी दोस्तनि खे पीपुल्स पार्टी जे वर्करनि खे मौक़ो ॾिनो त उहो जी पंहिंजी क़यादत ताईं पंहिंजो जेको पैगाम आहे पंहिंजे दिलि जो अहवाल आहे उहे पहुचाए सघनि ऐं हिते हर जेको उहिदेदार खां सवाइ हर कारकुन खां खे मौक़ो मिलियो त हू पंहिंजी क़यादत ताईं पंहिंजे मोहतरम ज़िले सदर ताईं पंहिंजो आवाज़ पहुचाईं उन जे लाइ संदन शुक्रियो। उन खां बाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी में नई शमूलियत अख्तियार कंदड़ असांजे मोहतरम रईस बशाम खान जतोई साहब के असीं वेलकम कयूं था। पंहिंजी ये जेका ॻोठ जे सभिनी बिरादरी समेत मोज़रीन समेत पाकिस्तान पीपुल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई है। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकु समूड है। पीपुल्स पार्टी शहीदनि जी जमात है। हिते वर्कर जी उहिदेदार जी नयन आयलनि सभिनी माण्हुनि जी जीअं पुराणनि वर्करनि जी ऐं पुराणनि उहिदेदारनि जी पुराणनि पार्टी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जी इज़त कई वेंदी आहे। ईअं ई नवनि ईंदड़ दोस्तनि खे बि खुले दिलि सां असीं जेको आहे सो आजियां कंदा आहियूं, संदन भलीकार कंदा आहियूं ऐं उन्हनि जी अॻिते ई भरपूर इज़त कबी आहे। सभिनी दोस्तनि खे जी एजेंडा आहे वोटर लिस्टुनि जे हवाले सां त वोटर लिस्टुनि जो जेको आहे उहो असांजो वोट जेको आहे उहो असांजो हथियार आहे ऐं यकीनन वोट असांजी ताक़त आहे ऐं वोट असांजो आवाज़ आहे। त उहो उन में सभई जेके उहिदेदार आहिनि स्पेशली उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। पार्टी तव्हांखे ज़िम्मेवारी ॾिनी आहे, पार्टी तव्हांखे उहिदो ॾिनो आहे त उन उहिदे जो राज रखंदे सभिनी दोस्तनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे ऐं मास्तरनि सां टीचर्स जेके असां वटि मुक़ररु थिया आहिनि उन्हनि सां गॾिजी पंहिंजे दोस्तनि जा वोट वधि खां वधि दाख़िल करायूं त जीअं इलेक्शन में असांखे जेको आहे सो फ़ाइदो असीं हासिलु करे सघूं ऐं अनक़रीब जेके आहिनि उहे बजाज इलेक्शन्स अचण वारा आहिनि। उन हवाले सां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पाण उहिदेदार आहियूं, उहिदेदार जो फ़र्ज़ु आहे त पार्टी जे जेके तंज़ीम में जेके असीं चूंडिजी आया आहियूं उन खां बाद में पार्टी बार बार मीटिंग कई आहे, ज़िले जी मीटिंग थी आहे, उन खां बाद में तालका वाइज़ ऐं तालकनि ते मीटिंगूं थियूं आहिनि त बार बार असांजी क़यादत असांखे इन जेको आहे कम मुताबिक़ पाबंद थी करे त पाबंद करे पई त असांखे पाबंद थी ऐं इन कम खे सरअंजाम ॾियणु खपे। असांजी टाउन या असांजी यूसीज़ हवाले सां मोहतरम निसार असां सां वेठा आहिनि, उहे वधीक इन ते रोशनी विझंदा ऐं यकीनन हू कमु कनि पिया ऐं पंहिंजे वोटनि खे दाख़िल कराइण कनि पिया। उन खां बाद में बि असांजी एजेंडा आहे पेशावर योम तासीस जलसो। तो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ई फाउंडेशन डे आहे, योम तासीस पीपुल्स पार्टी जो जेको फाउंडेशन जो ॾींहुं आहे। असीं हिनखे हमेशह जेको आहे पीपुल्स पार्टी मल्हायो आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कारकुननि मल्हायो आहे। उहो कश्मीर में जलसो हुजे, उहो रावलपिंडी में जलसो हुजे, पेशावर में जलसो हुजे, मुल्तान हुजे, सखर हुजे, कराची या शहीदनि जो आरामगाह शहीद अहिड़ी खुदाबख्श भुट्टो हुजे त जिते बि हुकुम थियो आहे ऐं जंहिं तरीक़े सां जंहिं तरह हुकुम थियो आहे त पार्टी कारकुननि ऐं पार्टी सां तालुक़ रखंदड़ छो त उहिदेदार चंद ई महदूद हूंदा आहिनि पर पार्टी सां तालुक़ रखंदड़ हर माण्हू उते वॾी तादाद में शिरकत कई आहे ऐं पंहिंजे हणावणा पंहिंजे बलबूते ते उते पहुतो आहे त यकीनन हिन दफ़े बि इंशाअल्लाह पीपुल्स पार्टी सां जा सभई माण्हू पीपुल्स पार्टी जा वर्कर्स जियाला छो त केतिरो कंहिं उहिदे ते को माण्हू हुजे अॼु आहे सुभाणे न आहे पर पीपुल्स पार्टी जो कारकुन सभई आहिनि, पीपुल्स पार्टी जा वर्कर सभई आहिनि। इंशाअल्लाह पेशावर जलसे में बि सभई दोस्त ज़रूरु शिरकत कंदा। पोइ दफ़े पार्टी महिरबानी कई ऐं हमेशह जीअं पार्टी असांखे टिकेटूं ॾिनियूं, वर्करनि खे टिकेटूं ॾिनियूं, उन्हनि जे पेशावर या इस्लामाबाद ऐं रावलपिंडी ताईं पहुचायो त हिन दफ़े असां ते फर्ज़ु आहे त जेके उहिदेदार आहिनि छो त हर कारकुन खे पहुचण जी हिदायत कोन्हे का पर जेके अचे थो त उन पंहिंजी शहीदनि सां मोहबत जे करे, पंहिंजे पार्टी जे चेयरमैन सां मोहबत जे करे, पंहिंजी पार्टी खे सां मोहबत जे करे अचे थो उनखे एप्रिशिएट कयो वेंदो आहे, उनखे वेलकम कयो वेंदो। पर उहिदेदार जेके आहिनि से त लाज़मी पहुचनि, उन्हनि खे पार्टीअ जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे, पार्टी उन्हनि खे इज़त सां नवाज़ियो आहे जो उन्हनि खे हेॾी उहिदा ॾेई उहिदनि सां नवाज़े तव्हांखे इज़त बख़्शी आहे। उन खां बाद में कम जी ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी ज़िले सांगड़ में बेइंतहा कम कराया आहिनि। पीपुल्स पार्टी 47 सालनि में जेको कुझु कोन थियो सांगड़ के दरबदर कयो वियो, सांगड़ खे खॾनि वारो शहर बणायो वियो, ढेर गंदगी ढेर वारो शहर बणायो वियो, ज़िलो बणायो वियो। पर पीपुल्स पार्टी अचण खां बाद में रोड स्ट्रक्चर हुजे या तइलीम हुजे, सिहत हुजे, उन ते तमामु घणा कम थिया आहिनि। यकीनन कमनि जी ज़रूरत आहे या गुंजाइश पाए त उन ते पीपुल्स पार्टी कमु करे पई। ईंदड़ वक़्त जा आहे त इंशाअल्लाह ताला ज़रूरु कमु थींदा ऐं वर्कर्स जेके आहिनि उहे पूरी उमेद रहनि
मरकज़ जेके आहिनि उहे पीपुल्स पार्टी मां नाउमीद न थियनि ऐं जीअं सागर जिले में 2016 खां पोइ पीपुल्स पार्टी खे स्टेट मिलियो आहे त पीपुल्स पार्टी सागर में तारीख़ी कम कराया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते बि कम कराईंदी। उन जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पूरी उमीद रहो इंशाअल्लाह ताला ईंदड़ दौर बि पंहिंजो आहे ऐं ईंदड़ दौर में असीं ज़िले सागर खे स्वीप कंदासीं। इहो बि सभिनी खे यकीन हुअणु खपे। इन यकीन सां इन ई उमीद सां असीं अॻिते वधूं ऐं पंहिंजे पार्टी जे लाइ कमु कंदा रहूं। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। जीउ भुटो।